अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद सिंध। किस्त 24 शाह बहारो। ज़ात जो झिंझण हो। मौजूदा दौर में इन खे शहाणी बलोचन सां ॻंढियो वञे थो। हीअ राय बिल्कुलु ग़लति आहे, छो त झिंझण ज़ात जो तालुक़ समाट कबीलनि सां आहे। शेख सादिक अली, द मुसलमान रेसिस फाउंड इन सिंध, बलोचिस्तान एंड अफ़गानिस्तान, सिफ़ो 48। मक़सूदो फ़क़ीर, जंहिंजो ज़िक्र मथे थी आयो, सो हिन जो वॾो भाउ हो। कलात जो वाली अब्दुल्ला ख़ान सन 1144 हिजरी 1731 ईस्वीअ में सिंध ते हमलियावर थियो। तॾहिं शाह बहारे हिन खे ललकारियो। हिन जंग में अब्दुल्ला ख़ान मारिजी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 347। सन 1159 हिजरी 1746 ईस्वी में कांजी कोट जो फितनू खड़ो थियो। हिन फितने खे ख़त्म करण लाइ मियां नूर मोहम्मद शाह बहारे खे मुक़ररु कयो, जंहिं कामयाबीअ सां हिन बग़ावत खे ख़त्म कयो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 270। शाह बहारो परगिणे चांडका जो नाज़िम रहियो। हिन ख़िते में अक्सर वाह, खूह ऐं कोट तामीर करायाई। अक्सर लड़ायुनि में शरीक थी कामयाब थियो। ग़ुलाम रसूल महर लिखे थो त हिन नामवर सिपह सालार सन 1148 हिजरी 1736 ईस्वीअ में वफ़ात कई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 838। हीअ राय ग़लति आहे। मुरादियाब ऐं मियां ग़ुलाम शाह में 1170 हिजरी 1757 ईस्वीअ में इक़्तिदार जी वेड़ शुरू थी। शाह बहारे ग़ुलाम शाह जो तरफ़ वरितो। संदसि पुटु मक़सूदो मुरादियाब जो हिमायती बणियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। लेकिन वालिद जी मुदाख़लत ते मक़सूदे आर्ज़ी तरह मियां ग़ुलाम शाह जो तरफ़ वरितो। उनजो मतिलबु त शाह बहारो 1170 हिजरी 1757 ईस्वी ताईं ज़िंदा हो, लेकिन हिन साल ताईं पाण पोड़ो थी चुको ऐं संदसि को बि सरगर्म किरदारु नथो ॾिसिजे। मज़कूरा साल खां पोइ संदसि वफ़ात थी। हिन जो आलीशान मक़बरो लाड़काणे शहर में मौजूदु आहे। शाह बहारो सिंध जे तारीख़ जो हिकु वॾो किरदारु आहे, जंहिं मुतलिक़ मरबूत तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। मुराद कलेरी कलोड़नि जे इक़्तिदार खे सिब्बी, गुंजाबे ऐं शिकारपुर तरफ़ जिन फ़ौजी अॻुवाणनि मज़बूत कयो, उन्हनि में मुराद कलेरीअ जो किरदारु घणी अहमियत रखे थो। सन 1136 हिजरी 1723 ईस्वीअ में दाऊद पोटनि ऐं कलोड़नि जो दंगल थियो। हिन दंगल में मुराद कलेरी उत्तर वारनि मोर्चनि ते खोसन जे लश्कर सां गॾु हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 329-330। सन 1142 हिजरी 1729 ईस्वीअ में मियां नूर मोहम्मद जे पारां मुराद खे सिब्बीअ ते मुक़ररु कयो वियो। उन दौर में हिन अक्सर सरहदी कबीलनि ऐं बाग़ी सरदारनि खे मुती कयो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 266। मुराद कलेरी उर्फ़े आम में गंजो सॾियो वेंदो हो। सन 1144 हिजरी 1761 ईस्वीअ में अब्दुल्ला बिरोही सिंध ते हमलियावर थियो। नेठि सख़्तु जंग में मारिजी वियो। हिन जंग में बि मुराद जो अहम हिसो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 350। सन 1159 हिजरी 1746 ईस्वीअ में कांजी कोट जे मुहिम में बि मुराद जो नालो निमाया अहमियत रखंदड़ ॾिसिजे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 437। हमज़ो लेखी नामवर सिपह सालार राजा लेखीअ जो भाउ हो। रमज़ान 1171 हिजरी जून 1758 ईस्वीअ में हिक तरफ़ मियां ग़ुलाम शाह ऐं ॿिए तरफ़ अतुर ख़ान तोड़े अहमद यार ख़ान जो लश्कर रोड़ीअ में जंग में जुंबी विया। हिन जंग में ॿिन्ही तरफ़नि जा हज़ारे माण्हू मारिजी विया। मियां ग़ुलाम शाह जे तरफ़ खां वक़्त जो अहम सिपह सालार हमज़ो लेखी पिणु हिन जंग में मारिजी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 526। मक़सूदो फ़क़ीर ही शाह बहारे जो पुटु हो। मियां ग़ुलाम शाह ऐं मियां अतुर ख़ान जे घरू लड़ायुनि में हिन अतुर ख़ान जो पासो वरितो। इब्तिदा में जॾहिं मुरादियाब खे माज़ूल करे ग़ुलाम शाह सिंध जी वाग वरिती, तॾहिं बि हिन इन राफ़ी ते कई, लेकिन वालिद जे सम्झाइण ते दरबार में अची हाज़िर थियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। जॾहिं अतुर ख़ान हुकूमत जो परवानू वठी आयो, तॾहिं मक़सूदे फ़क़ीर खुलम खुला हुन जी हिमायत कई ऐं मियां ग़ुलाम शाह जे मुखालफ़त कई।
हिन मां ज़ाहिर थियो त ज़ुल्हज 1170 हिजरी अगस्त 1757 ईस्वी ताईं हिन दौर जो बुर्जस्तो सिपह सालार शाह बहारो ज़िंदा हो। ग़ुलाम शाह ऐं अतुर ख़ान जे विच में सन 1178 हिजरी 1765 ईस्वी ताईं कई मोरिका थिया, जिन में मक़सूदो फ़क़ीर अतुर ख़ान जे पारां विढ़ंदो रहियो। अंदाज़ो आहे त हिन फ़क़ीर 1178 हिजरी 1765 ईस्वी धारे वफ़ात कई, जंहिं बाद अतुर ख़ान सुलह करे सिंध जे दरबार में रहण लॻो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 280 ॼाम निदो। ॼाम निदो हिन दौर जो मुखियो जंगजू हो। पाण मीर शहदाद ख़ान जो वॾो पुट हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में वालिद जे ज़िंदा हूंदे सरगर्म किरदारु अदा कयई। सन 1147 हिजरी 1734 ईस्वीअ में मीर शहदाद ख़ान फ़ौत थियो, तॾहिं ॼाम निदो पंहिंजे वालिद जे मर्तबे ते फ़ाइज़ थियो। हिन अॻिते हली घणी अहमियत हासिल कई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 616। नादिर शाह सिंध मां मोटियो त मुरादियाब ऐं ग़ुलाम शाह खे पाण सां गॾु वठी वियो, तॾहिं ॼाम निदो शहज़ादनि जी ख़िदमत लाइ ईरान वियो। हिन जी वफ़ात मशहद ईरान में थी। ख़ैरपुर जे मीरनि जो अदब सियासत ऐं सकाफ़त में हिसो सिफ़ो 65। हिन खे ॼाम फ़ैरोज़ ऐं शहदाद ख़ान सानी नाले सां बि पुट हुआ। मीर चाकर ख़ान मीर शहदाद ख़ान जो ॿियो नंबर पुट हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में सरगर्म फ़ौजी सालार थी उभरियो। नादिर शाह 1152 हिजरी 1740 ईस्वीअ में सिंध में आयो, वापसि थियो त मियां नूर मोहम्मद जा 2 पुट पाण सां वठी वियो। उन्हनि सां गॾु मीर ॼाम निदो बि ईरान वियो। ॼाम निदे जे ईरान वञण बैदि मियां नूर मोहम्मद पारां मीर बहराम खे सिपह सालार मुक़ररु कयो वियो। चाकर ख़ान जीअं त बहराम खां वॾो हो, उन करे हिन फ़ैसिले खे पंहिंजी हक़ तलफ़ी सम्झी हुकूमत खां धार थी पंहिंजी जागीर तरफ़ रहण लॻो। हिन 1180 हिजरी 1766 ईस्वीअ में वफ़ात कई। ख़ैरपुर जे मीरनि जो अदब सियासत ऐं सकाफ़त में हिसो सिफ़ो 65-66। रियासत ख़ैरपुर जो बानी मीर सोराब ख़ान हिन जो पुट हो। मीर बहराम ख़ान पाण मीर शहदाद ख़ान जो 3 नंबर पुट हो। मियां नूर मोहम्मद जे ज़माने में नालो कढियाई। नादिर खां पोइ सिंध जो सिपह सालार मुक़ररु थियो। कलोड़नि जे दौर में शाह बहारे खां पोइ मीर बहराम जो दर्जो ॾेखारियल आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 616। मुरादियाब ख़ान 1170 हिजरी 1757 ईस्वीअ में माज़ूल थियो। इक़्तिदार जी इन तब्दीलीअ में मीर बहराम जो वॾो किरदारु चयो वञे थो। मिर्ज़ा कलीज बेग ऐं हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 165। उन बाद मियां ग़ुलाम शाह सिंध जो हाकिम थियो, लेकिन कुझु वक़्त बाद अतुर ख़ान खे अफ़गान दरबार मां हुकूमत जो परवानो मिलियो। ग़ुलाम शाह सिंध छॾे जैसलमेर हलियो वियो। रस्ते में मीर बहराम हिन खां जुदा थी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 522। अतुर ख़ान ऐं ग़ुलाम शाह में 1171 हिजरी 1757 ईस्वी में रोहिड़ीअ वटि लड़ाई थी। मियां ग़ुलाम शाह खे सोभारो ॾिसी बहराम ख़ान अची वटसि पहुतो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 527। उन बाद पाण साबित कदम रही ग़ुलाम शाह जो तरफ़दार रहंदो आयो। भाइरनि में इक़्तिदार जी ॿी लड़ाई उॿाड़े वटि थी, उन में बि हिन सरगर्मी ॾेखारी। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 541। मियां ग़ुलाम शाह 1176 हिजरी 1762 ईस्वी में पहिरियों भेरो कच्छ ते हमिलो कयो। जारा जबल वटि थियल जंग में मीर बहराम हिमत सां विढ़ियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 552। मियां ग़ुलाम शाह जमादिल सानी 1186 हिजरी अगस्त 1772 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन बाद मियां सरफराज़ सिंध जो वाली बणियो। सरफराज़ जे दौर जी इब्तिदा में दरबारी माहौल ख़ुशगवार हो, लेकिन बाद में हालतूं तब्दील थी वयूं। मियां सरफराज़ कलोड़ो आख़िरकार मीर बहराम ख़ान खां बदज़िन थी वियो। 15 जमादिल सानी 1189 हिजरी 13 अगस्त 1775 ईस्वीअ ते मीर बहराम पंहिंजे नंढे पुट सोबदार ख़ान सां गॾु दरबार में पहुतो, जिते ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल कयो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 624। मीर बहराम ऐं मीर सोबदार जूं क़बरूं ख़ुदाबाद नई नज़द हाला में आहिनि। मीर बजार ख़ान टालपुर मीर बहराम जो वॾो पुटु ऐं मीर सोबदार जो भाउ हो। 1189 हिजरी 1775 ईस्वी में जॾहिं मीर बहराम ऐं मीर सोबदार क़त्ल थी विया, उन वक़्तु बजार ख़ान ख़ानदानी इख़्तिलाफ़नि जे करे सिंध छॾे हज पढ़ण लाइ अरबुस्तान हलियो वियो हो। नई मिस्र जा पुराणा वर्क सिंधी छापो सिफ़ो 390। वापसि मोटियो त सिंध जे दरबार जूं हालतूं तब्दील थी चुकियूं हुयूं।
मीर फ़तेह ख़ान पंहिंजो किरदारु अदा कंदे मियां सरफराज़ खे नज़रबंदि कयो ऐं हिन जे नंढे भाउ महमूद खे हाकिम बनायो। उन बाद पाण दरबार खां पासीरो थी चुको हो। राजा लेखी हिकु भेरो वरी दरबार ते छांइजी वियो। मीर बाज़ार हज तां मोटियो। उन वक़्तु महमूद ख़ान बजाए मियां ग़ुलाम नबी सिंध जो हाकिम हो। उन खां अलावा राजा फ़ौत थी वियो त संदसि जाइ ते ताजो लेखी हुकूमत जो मदारुल महाम बणियल हो। अब्दुल मजीद जोखियो तारीख़ बलोची सिफ़ो 31 खां 38। मीर बाज़ार सिंध आयो त खेसि हिन सूरत हाल में पंहिंजो किरदारु अदा करिणो हो। पाण ख़ुदाबाद पहुतो ऐं पोइ उमरकोट हलियो वियो। हिन किले ते कब्ज़ो कयो। ताजो लेखी अॻिते वधियो ऐं किलो वापसि वरिताईं। उन बाद लानियारी शहदादपुर वटि बाज़ार ऐं ताजो में जंग थी। हिन जंग में मियां ग़ुलाम नबी मारिजी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 655 खां 667। मीर अॻिते वधी ख़ुदाबाद ते कब्ज़ो कयो। हैदराबाद में अब्दुल नबीअ जे हुकुम सां सरफराज़ महमद ख़ान, महमूद ख़ान ऐं अतुर ख़ान क़त्ल कया विया। हिन सूरत हाल में मीर बाज़ार ख़ान जे फ़ैसिले मूजिबि मियां अब्दुल नबी नओं हाकिम थियो। हिन वाक़िया 1191 हिजरी 1777 ईस्वीअ में थी गुज़रिया। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 159। अफ़गान दरबार में वेठल इज़्ज़त यार ख़ान वलद अहमद यार ख़ान हुकूमत जो परवानो हासिल करे ऐं 30,000 लश्कर सां सिंध तरफ़ रवानो थियो। मीर बाज़ार लश्कर वठी लखी ऐं शिकारपुर जे विच ते हिन सां जंग कई। इज़्ज़त यार शिकस्त खाई शिकारपुर भॼी वियो। बाज़ार अॻिते वधी शिकारपुर ते बि कब्ज़ो कयो। हीउ वाक़ियो 1193 हिजरी 1779 ईस्वीअ में थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 683 खां 693। अफ़गान दरबार में ही ख़बरूं पहुतियूं तॾहिं तैमूर शाह ख़ुदि सिंध ते चढ़ी आयो, लेकिन उन सां सिफ़ारती ऐं सियासी तरीक़े सां मामला तय करे मियां अब्दुल नबीअ लाइ हुकूमत जो परवानो हासिल कयो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 694 खां 697। मीर बाज़ार ख़ान ऐं अब्दुल नबीअ में एतमाद जो रस्तो घणो वक़्तु न हलियो। सन 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में मियां अब्दुल नबी ख़ान जोधपुर जे ताउन सां मीर बाज़ार खे क़त्ल कराए छॾियो। लबे तारीख़ सिंधी छापो सिफ़ो 160 161। मीर बाज़ार जी मज़ार ख़ुदाबाद हाला में आहे। मीर अब्दुल्ला ख़ान मीर बाज़ार ख़ान टालपुर 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में मारिजी वियो। उन बाद अब्दुल नबी ख़ुदाबाद छॾे हलियो वियो। मीर बाज़ार जो पुटु अब्दुल्ला ख़ान उन वक़्तु ख़ुदाबाद में मौजूदु न हो। वालिद जे मारिजण जो ॿुधी हिकदमि तख़्तगाह पहुतो। टालपुरनि बाहिमी फ़ैसिले मूजिबि मियां सादिक अलीअ खे नओं हाकिम बनायो। अब्दुल्ला ख़ान मुल्की इंतिज़ाम जे सुधारे में जुंबी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 719 खां 723। अब्दुल नबी हुकूमत हासिल करण लाइ ॿितरफ़ो दॿाउ पैदा कयो। सिंध जी हुकूमत अवल जोधपुरियुनि खे शिकस्त ॾिनी। बाद में लाड़काणे तरफ़ बिरोहिन जे लश्कर खे मात कयो, जंहिंमें कलात जे हाकिम जो न्याणो ज़रक ख़ान बिरोही मारिजी वियो। हिननि कामयाब जंगियुनि जी क़यादत अब्दुल्ला ख़ान टालपुर कई। हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 181 खां 184। अब्दुल नबी नेठि इक़्तिदार जी हासिलात लाइ अफ़गान दरबार जो रुख़ कयो। दरबार मां अब्दुल नबीअ जी मदद लाइ मदद ख़ान जी मुक़ररी थी। हिन बेरहम अफ़गान सरदार सिंध खे पूरी तरह नास कयो, लेकिन हू बि अब्दुल नबीअ खे इक़्तिदार ते विहारण बजाए मुल्क खे भेले वापसि मोटी वियो। नेठि रियासत बहावलपुर जो वाली विच में पियो। क़ुरान मजीद ते सुलियो थियो ऐं अब्दुल नबी सिंध जो हुक्मरान बणिजी वेठो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 729 खां 763। थोरे वक़्त खां पोइ अब्दुल नबी ख़ान जी हुकूमत मीर अब्दुल्ला ख़ान ऐं मीर फ़तेह ख़ान गिरफ़्तार कया विया। आख़िरकार खेनि क़त्ल कयो वियो। हीउ वाक़ियो सन 1196 हिजरी 1782 ईस्वीअ में पेश आयो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 796। तज़किरा निगारनि मीर अब्दुल्ला जी वॾी वाखाण कई आहे, लेकिन हिन में सियासी तदबुर ऐं फ़ौजी महारत जी अणहूंद ॾिसिजे थी। ॿी सूरत में सिंध मदद ख़ान जा ज़ुल्म ऐं जबर न ॾिसे हा। मीर फ़तेह ख़ान जो शुजरो सुलेमान ख़ान किको ख़ान ताईं हिन रीति मिले थो। मीर फ़तेह ख़ान
बिन मीर मसो बिन मीर अलहयार बिन मीर माणिक ख़ान बिन सुलेमान ख़ान मीर फ़तेह ख़ान मीर शहदाद जो ॾोहिटो ऐं मीर बहराम जो भाणेजो ऐं नाठी न्याणू हो। मीर मोहम्मद बख्श टालपुर मूजिबि मीर माणिक ख़ान जो हीअ तरफ़ मुग़लनि जागीरूं मीर माणिक ख़ान खे जो हीअ तरफ़ मुग़लनि जागीरूं ॾिनियूं, जंहिं पोइ ड्रिग बाला जो शहर तामीर कयो। हिन जे पुट मीर अलहयार ख़ान जी ज़िंदगी पिणु हिन इलाइक़े में गुज़री। बाद में मीर मसो ख़ान ड्रिग बाला खे छॾे मीरपुर ख़ास वारो माॻ अची वसायो। तारीख़ मीरां सिंध सिफ़ो 14 खां 18 हैदराबाद 1982 ईस्वी। मीर फ़तेह ख़ान उन वक़्तु सरगर्म थियो जंहिं वक़्तु मीर बहराम ऐं मीर सोबदार क़त्ल थिया। हिन वाक़िए खां पोइ सरफराज़ खे माज़ूल करे मियां महमूद ख़ान खे फ़तेह ख़ान इक़्तिदार में आंदो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 634। मीर बजार हज खां मोटियो त हिन जी दुरुस्त रहबरी न कयाई। इन रीति कलोड़ा ऐं टालपुर हिक ॿिए जे ख़िलाफ़ थी विया। अब्दुल नबी हुक्मरान बनियो। तॾहिं 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में मीर बजार क़त्ल थी वियो। उन बाद मीर अब्दुल्ला टालपुरनि जो सरबराह थियो ऐं हुकूमत मियां सादिक अली ख़ान खे मिली। अब्दुल नबी ख़ान सिंध छॾे कलात हलियो वियो। जोधपुर ऐं कलात जे लश्कर अब्दुल नबीअ जी हिमायत में सिंध ते लश्करकशी कई। ॿिन्ही मोरकनि में मीर फ़तेह ख़ान शरीक थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 727। बाद में मदद ख़ान पठान सिंध में पहुतो ऐं सॼी सिंध खे वीरान कंदो रहियो। मीर अब्दुल्ला ख़ान कुझु करणु चाहियो त उनखे मीर फ़तेह ख़ान रोकींदो आयो। हिक मौक़े ते पाण मदद जे लश्कर वटि यरगमाल थी वियो, जितां हीले हिरफ़त सां भॼी निकितो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 737। बाद में बहावलपुर जो वाली विच में पियो। मीर अब्दुल्ला ख़ान सुलह जी मुखालफ़त कई, पर फ़तेह ख़ान जी ताईद सां अब्दुल नबी ॿियो भेरो हुक्मरान थी वियो। अॻिते हली सन 1196 हिजरी 1782 ईस्वीअ में मीर फ़तेह सां गॾु मीर अब्दुल्ला ख़ान खे पिणु क़त्ल कयो वियो। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 164। फ़तेह ख़ान जो पुटु मीर ठारो ख़ान मीरपुर ख़ास जो पहिरियों टालपुर हुक्मरान बनियो। मीर सोबदार ख़ान मीर बहराम ख़ान जो नंढो पुटु हो। मियां सरफराज़ जे दौर में वालिद सां गॾु 1189 हिजरी 1775 ईस्वी में मारिजी वियो। मीर फ़तेह अली ख़ान सिंध जो पहिरियों टालपुर हुक्मरान मीर सोबदार जो पुटु हो। जाम फ़ैरोज़ टालपुर जाम फ़ैरोज़ जाम निधे जो पुटु ऐं मीर शहदाद टालपुर जो पोटो हो। नादिर जे सिंध में हमले वक़्तु जाम निधो मुख्य फ़ौजी सरबराह हो। बाद में जाम निधो सिंधी शहज़ादनि सां गॾिजी ईरान वियो। हिन वाक़िए खां पोइ टालपुरनि में क़यादत जे मसइले ते इख़्तिलाफ़ शुरू थी विया। निधे खां पोइ मीर चाकर अॻवान बणण जी कोशिशि कई, लेकिन मीर चाकर जे जाइ ते मीर बहराम खे अॻिते आंदो वियो। इन रीति टालपुरनि में घरू इख़्तिलाफ़ ऐं झेड़ा तेज़ थी विया। हिन नस में जाम फ़ैरोज़ जो नालो घणी अहमियत रखे थो। मियां मोहम्मद सरफराज़ जॾहिं मीर बहराम ख़ान बदज़िन थियो, तॾहिं खेसि उहिदे तां हटाए जाम फ़ैरोज़ खे उन जी जाइ ते मुक़ररु कयईं। इन रीति बलोचनि मीर बहराम खे छॾे फ़ैरोज़ जो पासो वरितो। उन पस मंज़र में सिंध में बलोच सरदार तक़सीम थी विया। तारीख़ बलोची सिफ़ो 20-21। मियां सरफराज़ जे वक़्त में जॾहिं मीर बहराम जो ज़वाल आयो, तॾहिं जाम फ़ैरोज़ पंहिंजे चाचे बहराम जे घर में घिड़ी फुरलुट कराई। सिंध जो शाहनामो सिफ़ो 108-109। हिन अमल में संदसि भाउ शहदाद ख़ान सानी बि शामिलु हो। इन तरह टालपुरनि में शदीद इख़्तिलाफ़नि जो नक्शो साम्हूं अचे थो। हालाणीअ जे जंग वक़्तु बि जाम फ़ैरोज़ कलोड़नि जे लश्कर में शामिलु हो। ग़ुलाम रसूल महर फ़ैरोज़ टालपुर लिखियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 776। हिन असल में फ़ैरोज़ आहे जो तारीख़ में जाम फ़ैरोज़ जे नाले सां मशहूरु थियो। हिन तारीख़ी किरदार जे बारे में वधीक ख़बर नथी पवे।